तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त शहबाज़ शरीफ़ जो थोराइतो आहियां जो ऑडियो लीक कई। शहबाज़ शरीफ़ साबित करे छॾियो आहे त अमरीकी ख़त हक़ीक़त आहे। सिंध में घर ऐं फसल तबाह थी विया, पर बिलावल अमरीका वञी ख़बर नाहे कहिड़ी कहाणी ॿुधाए रहियो आहे। मुज़फ़राबाद में जलसे खे ख़िताब कंदे पीटीआई सरबराह इमरान ख़ान चयो आहे त शहबाज़ शरीफ़ अमरीका वञी महागन होटलनि में रहियो। शहबाज़ शरीफ़ औरत एंकर पर्सन खां पैसा घुरिया। हर घुरण वारो इहो ई चवंदो आहे त मजबूर आहियां। इमरान ख़ान जो चवणु हो त पाकिस्तान जो चीफ इलेक्शन कमिश्नर चीफ इलेक्टोरल फ्रॉड आहे, क़ौम खेसि माफ़ न कंदी। चीफ इलेक्शन कमिश्नर फौरी तौर उहिदे तां इस्तीफ़ा ॾे। तयारी मुकमल करे वरिती आहे। जल्द कारकुननि खे इस्लामाबाद पहुचण जी काल ॾींदुसि। इमरान ख़ान जो चयो त जॾहिं नरेंद्र मोदी कश्मीर जो स्टेटस तब्दील कयो त वज़ीर आज़म हुअसि ऐं असां भारत सां लाॻापा ख़तम करे फ़ैसिलो कयो त कॾहिं कश्मीरियन जी कुर्बानी ते सौदेबाज़ी न कंदासीं। मुल्क ते मढ़ियल इम्पोर्टेड हुकूमत एजेंडा ते हली रही आहे। इमरान ख़ान चयो आहे त असां भारत सां वापार बंदि कयो, पर ख़बर पई आहे त मरियम भारत मां मशीनरी इम्पोर्ट कई। मौजूदा हुकुमराननि खे कश्मीरियन जी कुर्बानी न पर पैसा अज़ीज़ आहिनि। पंहिंजी क़ौम खे काल ॾियण वारो आहियां। जॾहिं काल ॾींदुसि त क़ौम हक़ीक़ी आज़ादी लाइ ॿाहिरि निकिरंदो।